अस्सलाम वालेकुम कीअं तव्हां सभु उमेद थी कयां तव्हां सभु ठीकु हूंदा। जी मां बि तव्हां दुआ बिल्कुलु ठीकु आहियां। जी पहिरीं त मां तव्हां सभिनि खे दिलि सां थैंक यू चवां थी त तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसो था, लाइक कयो था ऐं मूंखे ॾस कमेंट्स कयो था। यकीन कयो मुंहिंजी दिलि तमामु घणी ख़ुशि थींदी आहे, ख़ासि करे जेके तव्हां मूंखे दुआऊं ॾींदा आहियो। तव्हां जूं दुआऊं पढ़ी मूंखे बेइंतिहा ख़ुशी थींदी आहे, दिलि बि ख़ुशि थींदो त पोइ तव्हांजे लाइ अञा सुठी वीडियोस वग़ैरह ठाहिजनि। अच्छा हीअं त आउं पंहिंजो आई हुअसि हिकिड़ी वीडियो जे बारे में त ॻाल्हि कोन कंदसि, लेकिन इलाही माण्हू मूंखे चवंदा आहिनि त तव्हां असांखे रिप्लाई नथा ॾियो कंहिं बि सोशल मीडिया ते, मतिलबु जीअं आउं यूट्यूब ते मूं तव्हांखे ॿुधायो यूट्यूब ते ॾींदी आहियां सभिनीनि खे जवाबु। लेकिन इलाही माण्हू मूंखे चयो आहे त असीं तव्हांखे मैसेज था करियूं त तव्हां रिप्लाई नथा ॾियो, चाहे इंस्टा हुजे या टिकटॉक हुजे, फेसबुक हुजे। त आउं तव्हांखे हिनजो हिकिड़ो रीज़न थी ॿुधायां। यकीन कयो पंहिंजो सिर्फ़ु पोस्ट कंदी आहियां, पंहिंजी का बि वीडियो का रखां थी, को शेयर पढ़ां थी या पंहिंजो को लिंक वग़ैरह रखंदी आहियां त सिर्फ़ु पंहिंजो पोस्ट पंहिंजी सिर्फ़ु पोस्ट रखंदी आहियां। उन खां अलावा मुंहिंजे साम्हूं का अची वई, जेके मुंहिंजा फॉलोवर्स जेके मुंहिंजा फ्रेंड रिक्वेस्ट में स्पेशली फॉलोवर्स जा त नथा अचनि, जेके फ्रेंड रिक्वेस्ट में उन्हनि जा कुझु ईंदा आहिनि त पोइ का सुठी शइ साम्हूं अची वेंदी आहे त पोइ उन्हनि खे कमेंट्स करे छॾींदी आहियां, उहो बहितरीनु आहे। त वजह सिर्फ़ु इहा आहे त बदकिस्मती आहे या अलाए पंहिंजो छा चइजे, या शायदि असांजे माशरे में सिर्फ़ु इहे ई हलनि थियूं शयूं त यकीन कयो जॾहिं बि आउं कुझु बि खोलियां, स्पेशली त आउं फेसबुक जी ॻाल्हि कंदसि त फेसबुक जॾहिं बि आउं खोलींदी आहियां न, मुंहिंजे साम्हूं अहिड़ी का शइ अची वेंदी आहे जो मतिलबु दिलि बिल्कुलु ईअं न सुस्त थी वञे, दिलि मुरझाइजी वञे, परेशान थी वञे, मुंहिंजी बिल्कुलु ईअं दिलि थी वेंदी आहे। कुझु मतिलबु कुझु ॾींहं छा आउं तव्हांखे कुझु पंहिंजो ॿुधायां थी, जो कुझु टाइम पहिरीं तव्हां ॾिठो हूंदो आशा ख़ान जेकी पंहिंजो PTV जी सीनियर आर्टिस्ट हुई, उन्हनि जो ॾाढो हलियो त पंहिंजो अकेलाई में उन्हनि जी डेथ थी वई। हफ़्तो अलाए 5 ॾींहं उन्हनि जी डेड बॉडी जेकी उन्हनि जे घर जे अंदरि रही, कंहिंखे ख़बर ई न पई। तव्हां मतिलबु अहिड़ी का शइ पढ़ो, तव्हांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे धचको लॻे थो अहिड़ी का शइ पढ़ी करे। उन खां अलावा कुझु टाइम पहिरीं पंहिंजो मूंखे ख़बर न आहे त कंहिं रखी हुई, पर ख़ैर माण्हू रखंदा रहंदा आहिनि, कंहिं पोस्ट रखी हुई त हिकिड़ो ख्वाजा सरा हुयो पंहिंजो महफ़िल में डांस करे पियो, हिकु माण्हू उथियो हुनखे मथे ते गन रखी हुनखे शूट कयो, उते मारे छॾी। इन तरह जो वरी कुझु ॾींहं पहिरीं मां ॾिठो त को आई डोंट नो उहो केरु हो, पंहिंजे ऑफिस में पंहिंजो मुर्दा हालत में पियो हो, पहिरियों पाण खे पाण उन सुसाइड करे छॾियो। मतिलबु चवण जो मतिलबु इहो त अहिड़ी तरह जूं शयूं पढ़ी करे सोशल मीडिया ते यकीन कयो मुंहिंजी दिलि अजीब थी वेंदी आहे। आउं पंहिंजी वीडियोस वग़ैरह ठाहियां थी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूं तव्हांखे पहिरीं बि चयो आहे त परेशानियूं हर इंसान खे आहिनि ज़िंदगी में, को बि इंसान इहो कोन्हे आउं चवनि जंहिंखे परेशानी न हुजे, बार बार परेशानी में वरितलु हूंदो आहे, अलाए कहिड़ो टाइम हले पियो, बसि अलाह सां सभिनि ते पंहिंजो कर्म करे। लेकिन जहिड़ो टाइम हले पियो हर को माण्हू परेशान आहे, ऐं आउं अगरि अहिड़ी शयूं ॾिसां थी न, मुंहिंजी दिलि अञा वधीक परेशान थी वञे, पोइ मुंहिंजे दिमाग़ में शयूं हलनि थियूं त हीअं छो थियो, हीअं कीअं थियो। पाकिस्तान में असांजे स्पेशली पाकिस्तान में ज़रा पाकिस्तान जी त पंहिंजे पाकिस्तान जी ॻाल्हि कंदा, दुनिया में थींदी हूंदियूं इहे शयूं, ॿिनि कंट्रीज़ में बि थींदियूं हूंदियूं, पर पाकिस्तान में इहे शयूं ॾिसी करे दिलि परेशान थींदो। इन लाइ यकीन कयो पाकिस्तान मां पंहिंजो आउं त निकितसि, पर मुंहिंजी दिलि हूंदी, मुंहिंजो जेको नंढो भाउ वॾो भाउ त इलाही टाइम पहिरीं अबू जे टाइम में ई वियो हो पाकिस्तान खां ॿाहिरि, मुंहिंजे नंढे भाउ जे लाइ हूंदी त उहो पाकिस्तान मां निकिरी वञे, जो अहिड़ियूं शयूं ॾिसो। ऐं हमेशह चवंदी आहियां न त पंहिंजो इन शइ ॾाढो सिक्योरिटी न आहे असांजी लाइफ जी, का कंहिं शइ जी, को ॿार ॿाहिरि वञे पियो, तव्हांजो बाबा वञे पियो, भाउ वञे पियो, हस्बैंड वञे पियो, का गारंटी कोन्हे त अलाह न करे हुन सां कुझु न थिए या कुझु थी वेंदो, छा थींदो का ख़बर नथी पवे। त मूंखे पंहिंजे नंढे भाउ लाइ ॾाढी परेशानी रहंदी हुई। पुछंदा आहिनि माण्हू मूंखां तव्हांखे पाकिस्तान यादि छो अचे थो, कोन थो अचे? भई पाकिस्तान तव्हीं पुछो था, मतिलबु तव्हांखे बग़ैर इहो ई आहे न, असीं ॿाहिरि वियासीं असांखे पाकिस्तान यादि ईंदो, तव्हीं दुनिया जे कहिड़ी कुंड में वञो तव्हांखे पंहिंजो मुल्क यादि ज़रूरु ईंदो, जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे असीं ॼावा उते आहियूं, ज़िंदगी उते गुज़ारी आहे, जवानी में खणी असीं निकिरी था वञूं, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे यादि अचे थो। लेकिन पाकिस्तान में इहे सभु शयूं ॾिसी न यकीन कयो दिलि एॾी अजीब थी वञे, जो दिलि वधीक परेशान थियो वञे। तव्हांखे लॻंदो आहे हिन त यूरोप में वेठी आहे, सुठा सुठा नज़ारा ॾिसे पई, ॾेखारे पई त पंहिंजो बसि हिकिड़ी जन्नत में रहां पई। अल्हम्दुलिल्लाह जा शुक्र आहिनि, ऐं त किथे बि हुजां, मूं कॾहिं चवंदी आहियां मूं कॾहिं अलाह जी कंहिं बि नेमत खां नाशुक्री नाहे कई, हक़ीक़त आहियूं। लेकिन पंहिंजो दिलि जेको आहे न हर टाइम ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाकिस्तान लाइ हूंदो आहे। ऐं चवां थी जेतिरी इंसान पंहिंजे मुल्क में जेतिरो सुखियो ख़ुशि आहे न, कंहिं ॿिए मुल्क में तव्हां नथा रही सघो। हिते हर शइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे परफेक्ट का बि जॻह कोन्हे, को मुल्क कोन्हे, पर जेकी भाषा चवंदा आहिनि पाकिस्तान में किथे बि कोन्हे। बसि इहे कुझु शयूं आहिनि जिन करे दिलि परेशान थींदी आहे, दिलि नाहे कंदो माण्हू पाकिस्तान अचे, दिलि कंदो आहे त भई माण्हू जेके असांजा प्यार आहिनि, जिन खे असीं जिन सां एॾो प्यारु कयूं था, त उहे बि निकिरी वञनि, कंहिं सेफ जॻह ते रहनि।
त पंहिंजो जेतिरी भला सी ज़िंदगी ॾिनी आहे सुकून सां इज़त सां गुज़री वञे, बसि इहो ई खपे थो मां लिखां। बाक़ी इन जे लाइ बसि जेकी जेकी मां ॻाल्हि कई त मां सोशल मीडिया एतिरो यूज़ न आहियां कंदी जो पंहिंजो मूंखे इन तरह जी शयूं पढ़ी करे न डिप्रेशन थो थिए। ज़रा मूंखे ॿार बि आहिनि, मुंहिंजा भाइर आहिनि, मुंहिंजो हस्बैंड आहे, माउ पीउ आहिनि, अगरि कंहिंजे बि बारे में अहिड़ी शयूं पढ़ो त दिलि परेशान थी थो वञे। आशा खान जो पढ़ी मूंखे इलाही ॾुख थियो। हाणे सची या कूड़ अलाह खे ख़बर त उन्हनि जे ॿारनि उन्हनि खे मतिलबु ईअं अकेलो करे छॾियो, हालांकि सभु पाकिस्तान में रहनि था, उन्हनि जे आस पास रहनि था, हुन पंहिंजी प्रॉपर्टी करे छॾी हुनजे ॿारनि जे नाले, मूंखे ख़बर न पंहिंजो सच कूड़ छा अलाह खे ख़बर। लेकिन ॾाढो ॾुख थियो इहो ॿुधी करे। मतिलबु असीं पंहिंजो औलाद लाइ या असांजे माइटनि असां लाइ केतिरो कुझु कयो, उनखां पोइ रिटर्न में तव्हांखे हिकिड़ी इज़त न मिले, तव्हांखे उहो टाइम न मिले जेको तव्हां चाहियो था, त इंसानु मतिलबु माइट त हूअं ई मरियो वञे। अगरि तव्हां पंहिंजे माउ पीउनि खे पंहिंजे वॾनि खे टाइम न ॾियो, तव्हां सां गॾु रहनि था, पोइ बि तव्हां हुननि खे टाइम नथा ॾियो, त माइट वीचारो हूअं ई मरियो वञे, इन अकेलाई में हूअं ई मरियो वञे, चाहे गॾु रहो या न रहो हुननि सां गॾु। त जेतिरो थी सघे ऐं हमेशह चवंदी आहियां, मूंखे त लॻंदो आहे क़यामत इलाही वेझी आहे या त अलाह खे चवंदी आहियां अची वञे सभु ख़तमु थी वञूं, दुनिया में रहियो कुझु बि कोन्हे, बसि हलूं पिया, अलाह साईं हलाए पियो जेतिरी ज़िंदगी, अलाह साईं बसि पंहिंजी हलंदी हलाए। त पर जेतिरो थी सघे न पंहिंजनि खे, पंहिंजे वॾनि खे, स्पेशली पंहिंजे माउ पीउनि खे ख़ुशि रखो, उन्हनि जूं दुआऊं वठो। इन करे आउं पियो पंहिंजे जेको इन जॻह ते ॾिसां थी, ऐं पंहिंजे भाउरनि खे ॾिसां थी, मां पंहिंजे इवन हस्बैंड खे ॾिसां थी, यकीन कयो असांखे असांजे वॾनि जूं दुआऊं आहिनि। मुंहिंजे हस्बैंड त पंहिंजे नाना नानी जी ॾाढी ख़िदमत कई, पंहिंजी ॿुधाईंदा आहिनि त जेसि ताईं नाना नानी खे निंड न ईंदी उन्हनि खे ज़ोर ॾींदा हुआ, पंहिंजे नाना खे ॾींदा हुआ, उनखां पोइ नानी खे ॾींदा हुआ, ऐं उनखां पोइ अची पंहिंजी मदर खे ॾींदा हुआ ज़ोर। जेसीं सुम्हंदा कोन उन्हनि खे ज़ोर ॾींदा हुआ। मुंहिंजे हस्बैंड पंहिंजे नाना नानी जी दुआऊं तमामु घणियूं वरितियूं। ॿुधाईंदा आहिनि, चवंदा त भई तूं वॾो थींदे, तूं आसमान में तारनि वांगुरु चमकंदे, तूं तरक़ी कंदे, त वॾनि जूं दुआऊं आहिनि जेके असां सां गॾु ज़िंदगी भर हलनि थियूं। इहे जेके असीं पंहिंजो थोरो घणो नेकी जा कमु कयूं था न, ऐं चवंदी जेके असीं बचियल हूंदा आहियूं न, असां ते को बुरो वक़्तु अचे थो, असीं पोइ बचियल आहियूं, त बसि इन्हनि जे करे जेको कुझु चङा कम कया आहिनि, थोरी घणी अलाह जी इबादत कयूं था, पंहिंजे वॾनि जूं दुआऊं आहिनि। त जेतिरो थी सघे पंहिंजे वॾनि जूं दुआऊं वठो, माउ पीउनि जूं वठो, पंहिंजे नाना नानी ॾाॾो ॾाॾी आहे, इन्हनि सां गॾु टाइम स्पेंड कयो, ख़बर न कॾहिं ख़तमु थी वञनि। ॿार असांखां केतिरा सवाल कंदा आहिनि, असीं हुननि खे पिया वञे तोतलाई असांखे पई वणंदी आहे, पिया जवाबु ॾींदा आहियूं, हा बाबा हीअ ॻाल्हि हो ॻाल्हि, पर अगरि माउ या पीउ हिकु दफ़ो ॻाल्हि न ॿुधी टे दफ़ो असांखे चिड़ अची वेंदी आहे, बर्दाश्त जी कमी आहे। ॿार जी बर्दाश्त कंदासीं, पंहिंजे वॾे जी बर्दाश्त कंदासीं कोन, त छा बाबा आवाज़ु कोन थी अचे, छा ॿुधण में नथो अचे छा? मुंहिंजे ख़्याल में इन खां पहिरीं असांखे सोचणु खपे। ख़ैर थोरो माइटनि खे बि सोचणु खपे, कॾहिं कॾहिं ऐं पाण बि थोरो ईअं ज़ेद कॾहिं कॾहिं मूंसां ज़ोर सां ॻाल्हाईंदो त पाण थोरो मुरझाइजी वेंदी आहियां, पोइ सोचींदी आहियां त न आउं चवां थी असां माइटनि खे थोरो स्पेस ॾियूं, त असांखे ॿारनि खे बि ॾियणु खपे। त मतिलबु आउं जे हींअर विच जी आहियां न, मुंहिंजी औलाद बि आहे, मुंहिंजी मदर बि आहे, त पोइ इन हिसाब सां सोचींदी आहियां, पंहिंजो पाण खे पंहिंजी मदर जी जॻह ते बि रखी, पंहिंजो पाण खे पंहिंजे औलाद जी जॻह ते बि रखी, त मतिलबु कीअं इन्हनि शयुनि में बैलेंस कजे। ऐं अल्हम्दुलिल्लाह कोशिशि कंदी आहियां, थी वेंदो आहे थोरो घणो मूंखां बैलेंस, जो मुंहिंजी लाइफ में बसि इहे ई आहिनि। मुंहिंजी लाइफ में मुंहिंजी फैमिली खां अलावा कुझु बि कोन्हे, ऐं जीअंदी हिननि जे लाइ आहियां। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजो सॼो फोकस, सॼियूं शयूं बसि मुंहिंजे औलाद जे लाइ आहिनि, पंहिंजे वॾनि जे लाइ आहिनि। त ख़ैर बसि मूं इहे ॻाल्हि थी कई त पंहिंजे वॾनि खे ख़ुशि रखो, वॾनि जूं दुआऊं वठो, जो ज़िंदगी में कमी ई अचण वारियूं आहिनि। हाणे हिते तव्हां ॾिसो, हिते ओल्ड हाउस भरिया पिया आहिनि, लेकिन सभु ख़ुशी सां रहनि था, को ग़म में न आहे वेठो हिते। त कंहिंजा ॿार अची हुनखे अची छॾे विया आहिनि, त भई हाणे पोढ़ो थी वियो, पोढ़ी थी, हाणे पिया हुजनि हिते या न। हिते पेरेंट्स बि ख़ुशी सां ओल्ड हाउस अचनि था, ऐं उन्हनि जा ॿार बि उन्हनि खे ख़ुशी सां छॾे था वञनि, जो हिते जो माहौल ई आहे। हिते जेको आहे, मूं तव्हांखे ॿुधायो न, हिते हस्बैंड वाइफ ॿई कमाइनि था। असां वटि एतिरो कोन्हे, असां वटि अञा बि आहे त पंहिंजो असांजी औरतूं तक़रीबन घर में हूं त मर्द कमाईंदा आहिनि, पर हिते तव्हां ईअं सर्वाइव नथा करे सघो, एतिरो एक्सपेंसिव मुल्क आहिनि, बि हुननि जो शायदि शुरू खां ई रहिया बि ईअं आहिनि ॿाहिरि। ख़ैर त हिते हस्बैंड वाइफ ॿई कमाईंदा आहिनि, त हिननि वटि एतिरो टाइम न आहे हूंदो त पेरेंट्स खे एतिरो टाइम वग़ैरह ॾियण जो। इन्हनि जे लाइ तव्हां ॾिठो आहे त पंहिंजो जेको फादर्स डे, मदर्स डे, असां त पंहिंजे नंढपण में न ॾिठियूं इहे शयूं, पर हाणे ॾिसो इहे शयूं केतिरियूं थियनि थियूं हिते। मुंहिंजी अम्मी मूंखां कुझु टे पहिरीं, मूंखां न मतिलबु ग्रुप ते असां टिनि भाउ भेणुनि जी बेइज़ती वेठी कई, शर्म कोन अथव मदर्स डे आयो आहे, तव्हां मूंखे विश कोन पिया कयो। मुंहिंजो असांजो थोरी आहे जो असां कयूं। हा, जेसिताईं पाकिस्तान में हुअसि त पोइ इहो आहे त मूंखे यादि आहे पंहिंजो अम्मी खे शॉपिंग कराईंदी हुअसि, अम्मी खे शयूं वठी ॾींदी हुअसि, पर इहो मदर्स डे, फादर डे असांजे लाइ को असांजा पेरेंट्स असां गॾु रहनि था। ऐं किथे आहे जिते माउ पीउ जी ॾाढी इज़त आहे, माउ पीउ जी दुआऊं वठी करे घर जा त माण्हू पंहिंजे ॾींहं जो आगाज़ कंदा आहिनि। किथे माइट वीचारा वेठा हूंदा आहिनि, का केरु मानी जो न आहे पुछंदो, पेई जीअं असीं खाऊं, असांजी औलाद खाए, पोइ असां पंहिंजे माइटनि खे ॾियूं। त इहे शयूं असांजे वटि आहिनि, अञा किथे इज़तूं आहिनि, किथे न आहिनि।
सो हिते पंहिंजो ख़ुशी सां रहंदा आहिनि, पंहिंजे माइटनि खे ख़ुशी सां छॾे वेंदा आहिनि, माइट ख़ुशी सां रहंदा आहिनि, जेकी पेंशन वग़ैरह हिननि खे मिलंदी आहे उन सां ई पंहिंजो गुज़र बसर ॾाढो सुठे नमूने कंदा आहिनि। मूं हिकु दफ़ो छा पंहिंजे लाइफ में ॿुधायो तव्हांखे त जेको हमसाडे स्कूल जी तरफ़ आहे त भाभी ॿुधायो पिए त चई हिते पंहिंजो पूरो ई सिस्टम मतिलबु हिननि जो ईअं आहे, जेको हिननि जो इंस्टीट्यूट हूंदो, ख़बर न हिननि खे छा चवंदा आहिनि, जेके NGO टाइप जा जेके शयूं हलाइनि था। ख़ैर त भाभी ॿुधायो पिए त चई पंहिंजो पेंशन जेके हिननि खे मिले थी न उन्हनि सां हिननि ही ॾाढी सुठी VIP तरीक़े सां हिते रहनि था। हिननि खे टूर कराइनि था, ॿाहिरि जेके क्रूज़ वग़ैरह अचनि थियूं इन्हनि खे ॿाहिरि केॾांहुं वठी वेंदा, हिननि खे शॉपिंग वग़ैरह ही पंहिंजे हिसाब सुठे नमूने कंदा आहिनि, खाईंदा पीअंदा ॾाढे सुठे नमूने आहिनि, रहंदा ॾाढो सुठो आहिनि। त मतिलबु हिननि जी जेकी बुढ़ापो आहे न हिननि जो जेको पीढ़ी पंहिंजी गुज़ारनि पिया न ॾाढी सुठी VIP तरीक़े सां गुज़ारनि पिया। पर असांजा माइट या असांजा माउ पीउ ॾाढो ॾाढी असां सां सभु गॾु रहनि था त असांखे हुननि खे हूअं ई VIP तरीक़े सां रखणु खपे। सो बसि इहे पंहिंजो कुझु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, बल्कि कुझु मूं ज़हन में त इलाही ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि करण जे लाइ, चवण जे लाइ, पर इहे सोचींदी आहियां कि बोर न थी वञे त भई न ज्ञान वेठी ॾिए, ज्ञान कोन पई ॾियां। ऐं त मूं तव्हांखे ॾिसो हमेशह पंहिंजे एक्सपीरियंस सां ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। मूं तव्हांखे पहिरियों ॿुधायो अलाह ते यकीन जो, त मूं तव्हांखे पंहिंजो ॿुधायो त अलाह ते अगरि यकीन रखिजे न त सभु शयूं थियनि थियूं। अलाह ते यकीन रखो, पंहिंजी नियत साफ़ रखो, पंहिंजे आस पास माण्हुनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे वॾनि जो ख़्यालु रखो, पंहिंजी ज़ुबान सां कंहिंखे तकलीफ़ न ॾियो। असांखे इलाही शयूं न आहिनि वणंदियूं, इहे हूंदो आहे त असां बर्दाश्त जी कमी असीं यकदमि रिप्लाई कंदा आहियूं। त मुंहिंजे ख़्याल में किथे असीं चुप थी वञूं, ज़रूरी कोन्हे असीं चुप थियासीं त असीं कूड़ा साबित थियासीं त बि असांजी पकड़ाई में अची वियासीं, या असीं घटि थी वियासीं त बि असां साम्हूं वारे खे जवाबु कोन। न, कॾहिं कॾहिं चुप रहण सां बि इलाही मसइलनि जा हल निकिरी वेंदा आहिनि। त आउं त चुपी रहंदी आहियां, आउं एतिरो बहस में पवां ई कोन। मूंखे त कहिड़ा कमेंट्स बि ईंदा आहिनि यकीन कयो उन्हनि खे बि जवाबु कोन ॾींदी आहियां। हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, कंहिंखे आउं वणां थी, कंहिंखे नथी वणां, पर ख़ैर अलहमदिल्ला सुठा कमेंट्स ईंदा आहिनि। के हूंदा जेके जिन खे घणो साड़ो थींदो हूंदो उहे कहिड़ा कमेंट्स वग़ैरह कंदा आहिनि, लेकिन मोस्टली जेके तव्हांजा कमेंट्स इलाही सुठा हूंदा आहिनि, इलाही ख़ुशी थींदी आहे पढ़ी करे, तव्हां सभिनि सां ॻाल्हाए। मां पंहिंजे हस्बैंड खे चवंदी हुअसि त ऐं मतिलबु मुंहिंजा हस्बैंड मूंखे चवंदा तूं इलाही घटि थी ॻाल्हाई, चवंदा हुआ पहिरीं न घटि थी ॻाल्हाई, हिकिड़ो त ज़ाहिर कल मूंखे उर्दू में हुन सां ॻाल्हाइणो पवे त भई हाणे आई थिंक केरु पुछंदो कोन, मां पंहिंजे हस्बैंड सां उर्दू में छो थी ॻाल्हायां, मूं लाइफ में क्लियर करे छॾी आहे ॻाल्हि। त मूंखे थोरी पाण जे सिंधी में ॻाल्हाए था वञूं त उर्दू में कोन ॻाल्हाए सघंदी हुअसि, पर कुझु माण्हुनि सां जॾहिं मूं ॻाल्हायो त मुंहिंजे हस्बैंड चयो तूं त ॾाढो ॻाल्हाईं थी, त पोइ मूंखे पाण फील थियो इलाही शयूं असांखे पंहिंजे बारे में ख़बर न आहिनि हूंदियूं, जेसिताईं असीं मतिलबु उन शइ खे एक्सपीरियंस नथा करियूं, उन जॻह ते वञूं कोन था, उहे शयूं ॾिसूं कोन था। त मूंखे फील थिए थो जॾहिं सिंधी में कंहिंसां ॻाल्हायां थी न त इलाही फ्री थी करे, इलाही ख़ुशि थी करे ॻाल्हायां थी। एतिरो जेको आउं या इंग्लिश में ॻाल्हायां, उर्दू में ॻाल्हायां, थोरो ठेरी ठेरी आराम आराम सां, सिंधी में जेको आहे ॻाल्हायो। कुझु ॾींहं पहिरीं मां ज़ैद खे दड़का बि न कंहिं ॻाल्हि ते, ऐं ॿारनि सां तव्हां करे ॻाल्हाईंदी आहियां, तमीज़ इलाही तमीज़ सां ॻाल्हाईंदी आहियां ताकी ॿार बि रिटर्न में तमीज़ सां ॻाल्हाइनि। सो मां ज़ैद का ॻाल्हि कई त मां हुनखे दड़का ॾिना, त चए थो मम्मा छा थियो, प्योर सिंधी में वेठा ॻाल्हायो। मुंहिंजे चढ़ में त प्योर सिंधी निकिरंदी न जेके असीं आहियूं न असां असल ॿाहिरि निकिरी ईंदो आहे चढ़ में। सो मूंखे ॾाढी खिल अची, हुन मूंखां पुछो न, मुंहिंजी पंहिंजी बि खिल निकिरी अची, मम्मी छा प्योर सिंधी में वेठा चओ, त मां बिल्कुलु तूं तड़ाक ते निकिरी वियसि ज़ैद सां। सो ख़ैर इहे ॻाल्हियूं त कंदा रहंदासीं, पंहिंजो जाम सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। सो ख़ैर बसि मूंखे इहो त ॿुधाइणो हो, जेकी सिंपल ॻाल्हि ॿुधाइण आयो। तव्हां सोशल मीडिया इन करे यूज़ नथी कयां जो मूंखे इन तरह जूं ख़बरूं न आहिनि ॿुधणियूं, इहे ख़बरूं ॿुधण मुंहिंजी दिलि परेशान थी वेंदी आहे, या फिर पाण खे परेशान नथी करणु चाहियां। हूअं ई लाइफ में इलाही परेशानियूं आहिनि, ऐं आउं सोचींदी न आहियां परेशानियूं, तंहिं करे पाण सोचणु वेंदासीं न, मुंहिंजे ख़्याल पंहिंजो वक़्तु बि न गुज़रे, रातूं न गुज़रनि, निंडूं उॾामी वञनि। पहिरीं हूंदो मुंहिंजो राति निंडूं उॾामियल हूंदी, सोचींदी रहंदी हुअसि हीउ छो थियो, हीउ ईअं कीअं थियो, पोइ मूं सोचणु छॾे ॾिनो, अलाह ते छॾे था ॾियूं न त बसि पोइ अलाह सभु मसइला हल करे छॾे, सभु शयूं सही थी थियूं वञनि। हूअं बि पंहिंजो तकलीफ़ पंहिंजनि जी थींदी आहे, ऐं पंहिंजा तकलीफ़ ॾियण खां बाज़ कोन ईंदा आहिनि। त बसि माण्हू बसि दुआ ई करे सघे थो पंहिंजनि जे लाइ, ऐं थोरो माण्हू बसि पंहिंजो पाण खे स्ट्रॉन्ग करे पंहिंजे मथां कमु करे। असीं पंहिंजो पाण खे सही करे सघूं था, असीं दुनिया खे सही नथा करे सघूं। त जेकी शइ वणे पई बसि तव्हां हुनजे वेझो रहो, जेको न पियो वणे, को रिश्तो तकलीफ़ ॾिए पियो, का शइ तकलीफ़ ॾिए पई, त माण्हू उनखां परे ई थी वञे वधीक बहितर। ख़बर न ज़िंदगी केतिरी आऊं त चवंदी सुकून सां, प्यार मोहबत सां ऐं ख़ुशी ख़ुशी गुज़ारिजे, मूंखे लॻंदो ज़िंदगी जल्दी ख़तमु थी वेंदी त इन जे लाइ मूंखे मारवी चवंदा चवंदी हुई मुंहिंजी, चलो मारवी त वरी करे इनशाला ॻाल्हि कंदासीं। मुंहिंजी मारवी जो बि ईअं ॾिठो, मुंहिंजो हस्बैंड ऑफिस विया हुआ त मूं निंड कोन पई आई, उन टाइम सुम्ही रहंदी हुअसि, ॿार बि इलाही स्कूल विया पे केॾां विया, मूंखे ख़ैर यादि कोन्हे जॾहिं, पर मूंखे यादि मुंहिंजे हस्बैंड वियल हुआ, मां वरी सुम्हण जी तयारी पई कयां, मुंहिंजो सुम्ही थी रहां, ॿार शायदि सुता पिया या अलाए स्कूल विया, यादि कोन्हे मूंखे। त मारवी जो मूं जीअं फेसबुक खोलियो, साम्हूं सां मारवी जो मूंखे आयो हो त मारवी जी डेथ थी वई। उनखां 2 ॾींहं पहिरीं मुंहिंजी मारवी चन्ना सां ॻाल्हि थी हुई, त इहो ॾाढो
अहिड़ो बिल्कुलु मूंखे अहिड़ो शौक़ु लॻो जो मतिलबु मूंखे मुंहिंजा अल्फाज़ ई गुम थी विया न, मतिलबु मूंखे रुॻो मज़ाक कई आहे, पर मज़ाक कोन हुई, वाक़ई हुनजी डेथ थी वई। 2 ॾींहं पहिरीं तव्हां कंहिंसां ॻाल्हायो हुजे सुठे मूड में, मतिलबु सुठे माहौल में ॻाल्हायो हुजे, खिल भोग वारे, ऐं तव्हां अचानक हुन माण्हू जो ॿुधो त ॾिसणो, मां ॻाल्हि बि कयां थी न, मूंखे मुंहिंजा वार पिया कंडारजी अचनि। त ख़ैर इन जे लाइ बसि सॉरी, वरी इमोशनल थी थियां शायदि मां बि जी ॻाल्हि करे। त ख़ैर पंहिंजो व्लॉग हिते ख़तमु थी कया, इंशाल्लाह वरी कंहिं ॿिए व्लॉग में मिलंदासीं। मारवी ते बि इंशाल्लाह ॻाल्हाईंदसि, इनको आख़िर मुंहिंजी मारवी सां ॾाढी ॻाल्हि थींदी हुई। सो ख़ैर रहण कोन आई हुअसि, हिन को इमोशनली को व्लॉग ठाहिण आई हुअसि, व्लॉग बि इलाही वॾो थी वियो। ख़ैर मूंखे इजाज़त ॾियो, इंशाल्लाह मुंहिंजो व्लॉग सुठो लॻे त सुठा कमेंट्स कजो, शेयर कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब बि कजो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं कंहिं ॿिए व्लॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे बि दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।